साथियों, दोस्तों, भाइयों, बुजुर्गों, अल्हम्दुलिल्लाह इन जलसे जा मेहमान खास फर्जंद शहीद इस्लाम, तस्वीर शहीद इस्लाम हजरत अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो साहब जन करूंडी में पहुंचल हैं। इंशाअल्लाह थोड़ी देर में अनकरीब स्टेज ते जलवा अफरोज़ थींदा ऐं पंहिंजे मवाइज़ हसना खां असां तव्हां खे मुस्तफ़ीज़ फरमाईंदा। मां सॼी जमात जो शुक्रियो अदा थो कयां जन असांजी दावत ते लबैक चयो ऐं परे खां आया, पंहिंजो कीमती वक़्तु कढी इन सर्दी जी मौसम में तव्हां जमात ई असांजो सरमायो आहियो ऐं इंशाअल्लाह तव्हां जमात खे आलिम हक़ जा जमीयत उलमा इस्लाम वारा चओ जिथे सॾींदा उते पहुचंदा। तव्हांखे जिथे सॾिजे उते पहुचंदो। कहिड़ा कहिड़ा जवान हो मां ॾिसण थो चाहियां। माशाअल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, शान अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम। मुझा मोहतरम दोस्तों, अवां जे करे ही असांजो नालो रोशन थियो आहे। जेकर अवां जमात जो सहारो न हुजे हां, जेकर तव्हां जमात जो तावन न हुजे हां, जेकर अवां जमाती असांजा बाह बेली न बणिजो हां त मुझा अज़ीज़ दोस्तों हिन एॾे वॾे प्रोग्राम खे असां शायदि पाए तकमील ताईं न पहुचाए सघूं हां। सभ खां पहिरियां मां सॼी जमात, बिलख़ुसूस पका चांद जी जमात, भंगू भेण जी जमात, हुसैन पातो जी जमात, अमीन पातो जी जमात, अकरी जी जमात, जेका भी तालके फैज़गंज जी जमात, उन खां अलावा भिरिया सिटी जी जमात, कोठ रब रखियो सोलंगी जी जमात, भिरिया रोड जी जमात ऐं दूर दराज इलाइक़नि खां जिथे जिथे का दोस्त आया आहिनि, उन्हनि सभिनी दोस्तनि जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां त उन्हनि असां सां सॾ में सॾु चयो, लबैक चयो। मां इंतिहाई तहे दिलि सां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। ऐं ॿिए नंबर ते मीडिया जा साथी भाऊ शकील अहमद साहब जेके इंतिहाई थोड़े वक्त में उन्होंने हिकिड़ो पेज ठाहियो आहे जंहिंमें उलमा जूं तकरीरूं अपलोड थी रहियूं आहिनि ऐं ही असांजो प्रोग्राम इमाम-उल-अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह जे नाले सां जेको प्रोग्राम सुबुह खां जारी हुयो उनजी लाइव कवरेज हली रही आहे। पूरी दुनिया में असां तव्हांजो ही करूंडी जो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं। मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं उन खां अलावा हिन करूंडी शहर जी हर दिल अज़ीज़ शख्सियत मोहतरम जनाब रईस मोहम्मद सादिक साहब राजपर जन इंतिहाई शफ़क़त भरियो हथ असांजे मथां रखियो ऐं उन खां अलावा रईस मोहम्मद अकरम खान राजपर साहब जिन जे कावशुनि महिनतुनि मशवरनि सां अल्हम्दुलिल्लाह ही दीनी प्रोग्राम सालो साल तरतीब ॾिनो वेंदो आहे। उन्हनि जी महिनतुनि, उन्हनि जे दुआउनि सां ही प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह पाए तकमील ते पहुचे थो। उन खां अलावा असांजे सिंध जे मशहूर ऐं मारूफ़ ख़तीब मुबल्लिग़ इस्लाम हज़रत साईं मोलाना ख़ादिम हुसैन शर साहब जन जेके कल सुबुह खां वठी बार बार राब्ते में हुआ ऐं अल्हम्दुलिल्लाह उलमा जे तवासुत सां उन्हनि जो घुराइण, उन्हनि खां तारीख़ूं वठनि, बिलख़ुसूस भाऊ तारिक महमूद साहब खे घुराइण में हाफ़िज़ ख़ादिम हुसैन साहब जो वॾो हथु आहे। निहायत मां साईं जो शुक्रगुज़ार आहियां जेके हिन वक़्तु पने अकिल खां अचनि था पिया। इंशाअल्लाह दुआ जे टाइम में साईं पहुची वेंदा। उन्हनि जे बार बार राब्ते सां इंशाअल्लाह ही प्रोग्राम मुनक़द थी चुको हो। मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां ऐं उन खां अलावा हज़रत मौलाना साईं मोहम्मद कासिम सोलंगी साहब जिन जी तबियत नासाज़ हुजण जे करे हिन प्रोग्राम में शरीक न थी सघिया, उन्हनि जा फर्ज़ंद हिते मौजूद आहिनि। मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असां तव्हांजे मथां महिरबानी शफ़क़त कई। उन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह हिन करूंडी जी जुमल जमात तमामु मुख़्तसर साथी आहिनि हिते मौजूद आहिनि। उन्हनि जो बि निहायत शुक्रगुज़ार आहियां। बिलख़ुसूस सेठ मोहम्मद ताहिर खोखर साहब, भाऊ अब्दुल कादिर सोनारो साहब, हाजी मोहम्मद वारिस खोखर साहब, भाऊ साईं बख्श जकरानी साहब, सैयद फिदा हुसैन शाह, सैयद आदम शाह, भाऊ रजबदीन मला, तालिब हुसैन सोलंगी, ॿिया बि काफ़ी सारा उलमा इकराम दोस्त असांजा आहिनि। इंशाअल्लाह अज़ीज़ उन्हनि जी महिनत ऐं उन्हनि जी शफ़क़त खे जस हुजे जन ॾींहं राति जिदोजहद करे हिन करूंडी जहिड़े शहर में महिनत करे हे प्रोग्राम सजायो आहे। मां इन्हनि तमामु दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। मां उन्हनि जो दिलि जे गहराइनि सां शुक्र थो अदा कयां त उन्हनि असां सां कुल्हो कुल्हे में मिलायो ऐं इंशाअल्लाह अज़ीज़ उन्हनि जो साथ इंशाअल्लाह जारी रहंदो त इंशाअल्लाह अहिड़ा अज़ीम शान प्रोग्राम अञा बि अॻिते थींदा रहंदा।
तव्हां थोरा सुस्त नज़र था पिया अचो हिन मुंहिंजे थोरे ॻाल्हाइण खां बाद में भाउ तारिक मामू साहब अनकरीब इंशाअल्लाह स्टेज ते जलवा फ़रोज़ थींदो जेके शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद मामू सूमरो जा जियाला आहिनि थोरो ॾाढिया कनि सुभान अल्लाह छो त उन्हनि जो जानशीन तस्वीर शहीद इस्लाम बिल्कुल शहीद इस्लाम जहिड़ो ज़ालिमन सम्झो त असां अल्लामा डॉक्टर ख़ालिद मामू सूमरे खे रस्ते तां हटाए उन जी जगह खाली कंदासीं उन जे मिशन ऐं प्रोग्राम खे बंदि कंदासीं मुंहिंजा अज़ीज़ दोस्त उन्हनि खे ग़लतफ़हमी हुई अल्हम्दुलिल्लाह शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद मामू सूमरे खे अल्लाह ताला वॾो मक़ाम अता फरमायो पर उन्हनि जा पुट जेके भाउ राशिद महमूद मौलाना नासिर महमूद मौलाना तारिक महमूद अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जे मिशन ऐं प्रोग्राम खे खणी करे इंशाअल्लाह पूरी सिंध में महिनत करे रहिया आहिनि इंशाअल्लाह घर घर मां डॉक्टर पैदा थींदा इंशाअल्लाह शहीद जे मिशन ऐं प्रोग्राम खे इंशाअल्लाह पाए तकमील ताईं पहुचाईंदा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेको ही प्रोग्राम तव्हां ई असां ॾिसी रहिया आहियूं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पहिरियों साल हो हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद मामू सूमरो शहीद रहमतुल्लाह अलैह हिन ईदगाह में आया हा ऐं एतिरी शफ़क़त कयूं जो फरमायो इंशाअल्लाह ज़िंदगी हुई त मां हर साल अवां जे हिन प्रोग्राम में शरीक थी पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्त उन्हनि जी हयाती पूरी थी वई उन्हनि जो टाइम मुकम्मल थी चुको पोइ अल्लाह खे प्यारा थी विया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो वरी उन्हनि जा फर्ज़ंद अल्लामा तारिक मामू सूमरो साहब उन्हनि शफ़क़त करे वरी अल्हम्दुलिल्लाह असांजी यादि ताज़ा करे छॾी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हां सॼी जमात जे लाइ इंशाअल्लाह मुकम्मल मानी जो इंतज़ाम आहे घबराइण जी ज़रूरत कोन्हे इंशाअल्लाह भाउ तारिक महमूद जे बयान खां बाद में इंशाअल्लाह तव्हां सॼी जमात जे लाइ मानी जो इंतज़ाम आहे जेके बि दोस्त ॿाहिरि बीठल आहिनि उन्हनि समूरनि दोस्तनि खे वरी मौजबाना मां गुज़ारिश थो कयां त सभ जा सभ दोस्त स्टेज ते अची सभ जा सभ दोस्त पिंडाल में अची वञनि सभ जा सभ दोस्त वेही रहनि इंशाअल्लाह थोरी देर में असांजा महिमान ख़ासि जर्नैल जमीयत हज़रत अल्लामा तारिक ख़ालिद मामू सूमरो साहब स्टेज ते जलवा फ़रोज़ थींदा मां सभिनी दोस्तनि जो वरी ॿीहर निहायत शुक्रगुज़ार आहियां जो आप पंहिंजो कीमती वक़्तु कढी करे असांजे हिन प्रोग्राम में शिरकत फरमाई व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।